अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मज़ाही फ़नकार अली गुलमला। दोस्तों, जीअं त कुझु ॾींहं अॻु हिकु वीडियो वायरल थी जेके लाड़काणे जे इलेक्शन मुतालिक़ हुई, जंहिंमें मां तव्हांखे दरख़्वास्त कई त जमील सुमरे साहब खे वोट ॾेई कामयाबु कयो ऐं तव्हां एॾो रद्द अमल ॾेखारियो जंहिंमें तव्हां बुरो भलो मूंखे ॻाल्हायो, जंहिंमें तव्हां गारियूं ॾिनियूं, जंहिं अंदाज़ में उनजो मूंखे तमामु ॾुखु पहुतो, असरु पहुतो आहे। ऐं फ़ौरन मां वरी पोइ वीडियो ठाही पंहिंजी मुअज़्ज़म अब्बासी साहब जी साॻे लफ़्ज़नि सां, साॻे अंदाज़ में त हिनखे वोट ॾेई कामयाबु कंदा। दोस्तो, थींदो ई आहे त कॾहिं कॾहिं दोस्त फोर्स कंदा आहिनि त असांखे वीडियो ठाहे ॾियो, उन में फ़नकारनि खां गीत बि ॻाराईंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ फ़नकार मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, मुख़्तलिफ़ सियासतदाननि जे नाले जा गीत बि ॻाईंदा आहिनि। इन मां इहो कतई न आहे जो उन पार्टी में या उहो जेको आहे फ़नकार ख़राबु थी वियो। ऐं तव्हां मुंहिंजे इन लफ़्ज़नि जो एॾो असरु वरितो जो मूंखे एतिरियूं त गारियूं ॾिनियूं जेको मां अॼु ताईं जेको आहे इन ॾुख में वतल आहियां जो तव्हां मूंखे अहिड़े लफ़्ज़नि सां नवाज़ियो। त प्यारा दोस्तो, इहो कतई न आहे, शायदि कुझु दोस्तनि इहो बि चयो त पैसा वरिता हूंदई, लालची आहे, हीअं आहे, हूअं आहे, अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़। इहो तमामु ग़लति आहे। त अलाह वाज़ शाहिद आहे त मूं कंहिंखां बि को रुपयो न वरितो आहे। दोस्ती में जीअं त हर पार्टी में असांजा दोस्त आहिनि। हिकिड़े दोस्त चयो त जमील सुमरे साहब जो ठाहे ॾे, उनजो ठाहियोसीं। ॿिए दोस्त चयो त बाबा हाणे असांखे बि ठाहे ॾे मुअज़्ज़म अब्बासी साहब जो, त उनजो बि ठाहे मोकिलियो तव्हां ॾे। ऐं जंहिंमें वरी तव्हां ॿिन्ही खे मिलाए करे उनजो इशू कयो त हीअ आख़िर जेको आहे सो चाहे छा थो कंहिं। ऐं हिन में असांजा दोस्त फ़नकार बि ॾाढे ॾुख में वरितल आहिनि। ऐं उन सभिनी ख़बर आहे त असीं फ़क़ीर माण्हू आहियूं। जीअं उस्ताद बुख़ारी जो शाइरु आहे त मुंहिंजो मज़हब धार दुनिया जे दस्तूर खां उस्ताद अंदरि सांडियो सूंहं भरियो संसार, जंहिंजो नालो प्यार तंहिंजी पूॼा पए कबी। असां प्यारु करण वारा माण्हू आहियूं। दोस्तो, असां तव्हां प्यारु कंदा आहियो, ईअं असां तव्हां सां प्यारु कंदा आहियूं। ख़ासि करे लाड़काणो त उहो शहरु आहे जंहिं असांखे वॾी इज़त ॾिनी आहे। ऐं उनजे ख़िलाफ़ु कहिड़ो बि माण्हू हूंदो ऐं असां पाण उथी बीहंदासीं, छो जो लाड़काणो असांखे अज़ीज़ आहे। लाड़काणे खे मां ड्रामा इंडस्ट्री सम्झंदो आहियां, जीअं लाहौर खे फिल्म इंडस्ट्री असां सम्झंदा आहियूं। त असां दोस्तो तव्हांजे घर जा भाती आहियूं। तव्हां थोरे लफ़्ज़नि जी जेको आहे सो सुठी चूंड कयो। लफ़्ज़ जेके तव्हां इस्तेमालु कया इन सां तव्हांजी शख़्सियत ते बि वॾो असरु पवंदो ऐं जिन खे तव्हां गारियूं ॾियो था उन्हनि ते बि वॾो असरु पवंदो। ॿियो तव्हांजी शख़्सियत ते तमामु घणो असरु इन लाइ घणो पवंदो जो माण्हू चवंदा त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, हिनखे त लफ़्ज़नि जी चूंड बि न आहे, हीअ त रुॻो गारियूं ॾिए थो पियो, हिनखे ॻाल्हाइणु नथो अचे। तव्हां ते घणो असरु पवंदो। आम ज़िंदगी में त माण्हू केतिरो बि कंहिं पाण में फ्री छो न हुजे, पर सोशल मीडिया ते सॼी क़ौम ते, सॼे मुल्क ते ऐं तव्हांजी शख़्सियत, तव्हांजे घर ते वॾो असरु पवंदो इन जो त हिन माण्हू वटि जेको आहे सो कहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ आहिनि। हीअ त बदतमीज़ या अहिड़े क़िस्म जा जेको आहे सो लफ़्ज़नि जी चूंड सुठी कयो। उहो लफ़्ज़ जेको आहे सो अहिड़ा ग़लति इस्तेमालु न कयो। सोशल मीडिया ते तव्हांजी ज़िंदगी ते असरु पवंदो इहो तमामु वधीक। बाक़ी जंहिंजे लाइ मां हीउ वीडियो रिकॉर्ड कयो आहे उहो इहो आहे त लाड़काणे जे वोटरनि खे ख़ासि करे जेके तकलीफ़ पहुती आहे, जेको ॾुखु पहुतो आहे, मां उन जे लाइ तव्हां खां माफ़ी वठां थो। ऐं मां जेको आहे सो इहो जेको वीडियो रिकॉर्ड कयो शायदि ग़लति हुयो ऐं मूंखे का ख़बर न हुई जो एतिरो असरु थींदो हिन वीडियो जो। ऐं मां जेको आहे सो एॾो ताक़तवर माण्हू हुउमि जो मुंहिंजे चवण ते तव्हां वोट ॾेई छॾींदव। असांजी भलाई उन में आहे, असां ख़ुशि उन में थींदासीं जंहिंमें लाड़काणे जो अवाम ख़ुशि थींदो, जंहिंखे लाड़काणे जो अवाम सिलेक्ट कंदो। असां उन जी भर आहियूं, असां उन जी भर आहियूं। ऐं सिलेक्ट माफ़ु कजो, जेको आहे लाड़काणे जो अवाम जंहिंखे चूंडींदो असां उन जी भर आहियूं। सिलेक्ट लफ़्ज़ शायदि वरी ग़लति आहे, जंहिंखे इलेक्ट कंदो असां उन जी भर आहियूं। त तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मां तव्हां खां माफ़ी वरिती आहे, शायदि मूंखां ग़लती थी वई। त पैसे जी ॾे वठि जो को बि न आहे। फ्री फंड में तव्हां जूं गारियूं खाधियूंसीं छो जो दोस्तनि चयो। इहे वीडियो मां रिकॉर्ड कया ऐं सोशल मीडिया ते एॾो इशू थी वियो। सियासतदान छुटा, रुॻो हिकिड़े ग़रीब फ़नकार जे कढ लॻो अची करे। तव्हांखे बि कोई इशू न आहे, वांदा हो घरों अलाए छा। त दोस्तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मां तव्हां खां वरी बि दिलि जी गहराइनि सां माफ़ी थो वठां त तव्हांखे जेको दिली ॾुखु पहुतो आहे ऐं हिन सां गॾो गॾु असांखे बि ॾुखु पहुतो त शायदि मां अहिड़ो ग़लति कमु करे छॾियो। त आईंदा एहतियात कबो हिन शइ जो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिते आहियो ख़ुशि हुजो।